जही जे उन पुछी भी न हाल वॾियूं पे ॻाल्हियूं कयई तारीफ़ कयई सॼो साल कोन तुंहिंजो कयई ख्याल ज़रदारी महबूब चवे घोट भा मंजूर अली जमाली साहब फरमाइश खास इस्लामी ने दिया सभई दोस्त जेके प्रोग्राम में वेठा जंहिं जे दर वठी हले उन हथ भी न ॾिनई इहो तुंहिंजो यार चई तूं ॾाड़ू पे हयई करे उन जी तू थकबो कोन होए कंहिंजे बि चवण ते तू रुकबो कोन होए तारीफ़ करे उन जी तू थकबो कोन होए कंहिंजे बि चवण ते तू रुकबो कोन होए ॾाढी सरह पाण वारे यार जी ॾिठई नूर मुस्तफा जमाली साहब जो वॾी महिरबानी कंहिंजे करे केॾी तो तकलीफ़ कराई करे आयसि भई पाण अजाई नूर मुस्तफा जमाली साहब जंहिंखे 1000 रुपया इनाम ॾिनो संदसि महिरबानी फरमाइश खास असांजो भाउ अब्दुल रज़ाक को फोटो मोरेगा जंहिंजे करे केॾी तो तकलीफ़ कराई बंध करे आयसि भई पाण अजाई हल माठ करे हुन मुस्तफा तू वरी ईद छायना मेहमान एड़े माण्हूअ जो थींद छायना